अस्सलाम वालेकुम। पंहिंजे वरी जी नई अपडेट पंहिंजे वरी जाने में हाणे इलाही मज़ो थियण वारो आहे। छाजे करे जो हाणे तमामु जल्द रईस जाकिर ख़ान कोमल खे भॼाए निकिरी वेंदो ऐं हाणे तमामु जल्द तव्हां इहो ॾिसंदो त खे तमामु जल्द ई माना रईस जाकिर ख़ान हुनखे भॼाए वेंदो। पोइ रईस अकबर ख़ान जा हुनजे पोयां माण्हू वेंदा ऐं पोइ तमामु घणो ड्रामे में मज़ो थींदो। उहे वेंदसि हुनजे पोयां तमामु माना हू भॼंदा वेंदा माना घणो टाइम ईअं ई क़िस्तूं हलंदियूं जीअं हू माना भॼंदा रहंदा ऐं उनखां बाद में वरी पोइ उते सावल ख़ान बि अची वेंदो ऐं पोइ उन सां गॾु दिलावर बि अची वेंदो। पोइ तमामु माना हू बि रईस जाकिर ख़ान जे पारां हूंदा ऐं पोइ रईस जाकिर ख़ान खे माना हुननि खां आज़ादु कराईंदा ऐं पोइ हुनखे पंहिंजे घर वठी वेंदा ऐं पोइ जेको आहे सो रईस जाकिर ख़ान जी जेका माई आहे उहा हुन रईस जाकिर ख़ान खे चवंदी त हीअ तव्हां हिन छोकिरीअ खे तव्हां हिते छो वठी आया आहियो।